के चारे विंदो सान भला केड़ी भला मुआ तू तो कैसा भी पांजा तेरे सवा न रखया न उधर वठी वठी सब खाता ओधरी कोन वरतियो तम अन्या भी के एड़ा वाको पाहे जिनका रुपयो भी न वरतो तम इयो त खोले ही न तो लगे तू जो को वाको बुझे आई तू लगा ओधर न वठी आहिने अन्या भी एड़ा खोड़ा आहिन उन्हनि मां हिकु मूं वांगुरु रिटायर थियल फूड इंस्पेक्टर नूर खान भी आहे जो पुट एएसआई आहे उनखे चवराए अहिड़ा सचू पुत्र हणाईंदोमांसि त इहो कॾहिं कात ॾेखारे अहिड़ी तादी करे ओगड़ कोन गुवाड़ींदो खुशबेमी में न रो खुशबेमी में सिपाही के जो दोस्त फिफड़े ना गोश्त इहो भी सोच कासा ई सा ऊंचाईंदे ना तो सुठो कोन थींदोई मुए के बकरी ते रहम न तो अचे तो पाले ते केड़ो रहम कदो ॻाल्हि तुंहिंजी इहा बि सही आहे पर पोइ छा कजे माठ करे हण वाकफ सां वास्तो वधाए त जिनी उधर जो नओ दग खुले ऐं इन्हनि वेल 5000 जो अज़ालो थे रुगो 5000 न सुभाणे 6000 जो कात बि ज़हन में रख 6000 जो कात केड़े तो मुझे गाली बाबा साईं शादी खां में कोई थोरे ठका कुआणे खैरात जे लाए न पुट असां जो खेर खेरात जो को प्रोग्राम काने असां त पाण ढोर बणजी पुसजी आयूं कात खान सॼी बाजी खटेयो कात खान केड़ो कात खान पुट किणे पोपट खान उर्फ सतरंगी पंजी बुनियादी धंधे यानी के गुलाबू नाले के कासाई खां उधर ते गोश्त खणंदो हुयो जेके वधी 11000 थी विया मु कात खणी कार करे घर में आयस ऐं पेंट जे पोए खीसे मां 5000 कढी वियसि ओ वेरी सैड बाकी 6000 तो पगी विया ना नको इहो बि मूं टाकी फाटो सुबुह जे सिज में वठी वञण जी धमकी ॾेई वियो अथसि तो ता इन जे लाइ को कानूनी दग वठो पुलिस ऐं कोर्ट जा दग त खुलियल आहिनि हुननि सां छो नथा रजू कयो पुट तूं सफ़ा ॾाढी सादी आहे असांजे मुल्क में रहूं था न हिते कात खान हर कानून खां ॾाढो आहे हा पुट कात हिते वाकई ॾाढो आहे उहो ईंदो आहे पंहिंजी कारवाई कंदो आहे माण्हुनि खे रत में विञारे हलियो वेंदो आहे ऐं पोइ अची कानून पंहिंजी खाना पूरी कंदो आहे हा मां ये तो असांजे मुल्क जो वॾो अलमी आहे हिन खां अॻ में कसाई जो काट तो किन करे ता शह गाड़ी पंहिंजा पलड़ा छॾायो पर 11000 मुंहिंजे डाज मां त न कट थींदा इएं कीअं पुट इएं कीअं थींदो तुंहिंजे पीउ खे तुंहिंजे डाज जी सभु शयूं पूरी करणी पवंदियूं न त मुंहिंजे ख़तरनाक अखियुनि जी ख़बर अथसि ख़बर आहे तुंहिंजे ख़तरनाक अखियुनि जी इन जे करे त मूं अहिड़ी सोच अचण खां अॻु में ई पंहिंजे दिमाग़ ते पाबंदी लॻाए छॾी आहे तूं पैसे जेतिरी बि परवाह न कर पुट तोखे ॾाज जूं सभु शयूं मुंहिंजो पीउ बि पूरियूं करे ॾींदो भले पोइ चमड़ीअ सां गॾु मुंहिंजी चमड़ी छो न हली वञे हाणे तव्हां हलो अंदरि हलो शाबाश तूं बि अलाए छा थींदो असांजो सम्झ में त ॻाल्हि ई नथी अचे हाय हाय जीअनी बचा जी शादी जूं तयारियूं पयूं हलनि सो मां बि पंहिंजी टीम सां गॾु इन हेॾे वॾे नाच में ॻाइण ऐं वॼाइण ज़रूरी न न न फ़क़ीर भाई असांखे अहिड़ो को बि नाच गानो नाहे कराइणो छो मोआ धीउ तूं दिया या न्याणी खे कंहिं मेले मां लधो वॼाई छा मतिलबु मतिलबु इहो त हाणे हर ॻाल्हि जो अखर करे तोखे ॻाल्हि सम्झायां त पोइ इहे पाण वारा कन थोरा सलाह हा मां हलंदुमि न बाबा
मुंहिंजा मोर लाॾा ॿुधां थो मूंसां घणो फ्री थियण जी कोशिशि न करे। फिरी मां पोड़नि खखण सां कॾहिं भुलिजी फिरी थियण जी ग़लती न आहियां कंदी, छो जो उन्हनि में थूम ई न हूंदी आहे। ॻाल्हाई छा थो चवे छा थी छो जो मां ख़ुशबू आहियां जेका ॾिसण वारनि जी दिलि ऐं दिमाग़ में दाख़िल थी उन्हनि खे मस्तु करे छॾींदी आहियां। पोइ उहे ज़माने जा सभु ज़ंजीर छिनाए मुंहिंजे पोयां लूर लूर करे खॾ पवंदा थी। हल बाबा हल, असांखे को बि अहिड़ो नाच गानो नाहे कराइणो, हल निकिरी तां। ॿुधो आहे त पुट वांगुरु न्याणी बि हिकिड़ी थी मुआ जे उन्हनि जी शादी में बि शुगुल ऐं शादमाना न कंदे त पोइ मरण खां पोइ इहे लंघा घुराए पंहिंजी मैयत ते दोल वॼाईंदे छा? बदतमीज़ी बंदि करे ॾे, निकिरी तां। मां चवां थो हल। तुंहिंजी पंहिंजी ज़बान खे लॻाम ॾे चाचा पोपट खान उर्फ़ सतरंगी। अरे हेॾे तोखे मुंहिंजो नालो कंहिं ॿुधायो? छो अलाह साईं भला तोखे बिना नाले जे भींड ऐं भितर करे ज़मीन ते फिटी पियो छा? ख़ुदा खे मन, छॾ मुंहिंजी जान, निकिर मुंहिंजे घर मां। वञा थी वञा, जे धीउ जी शादी में शादमानो न थियल करिणो त उको ई न कर। जानी हिकिड़ो कड़क कड़क सभ जो नोट त ॾे। जंहिंजी कहिड़ी ख़ुशी में? कहिड़ी ख़ुशीअ में? हे ॿुधो आहे त सॼो पुट खातो खाई करोड़पति अरबपति थी वियो आहे। ॿुधाए अलाह ॾे बि हलणो थी या कोन? छड़ो 100 रुपयो ख़ैर जो घुरियो अथमि, सो बि ॾींदे की बाहे थो। तोबा तोबा, अहिड़ा मलउन बेना जग में जीअनि था। माना त तूं इज़त सां न वेंदे हा न? निकिर। करे छा तूं मुआ छितो थियो आहे छा? मां चवां थो निकिर। हथ थो लाई, पैसा बि नथो ॾे वरी हथ थो लाई। अरे निकिर हितां। अल्लाह कंदो त किनो थी मरंदे, लाश खे जीत पटींदई जीत। हल हल। खतरो हुयो भोलू पहलवान जो पुटु। अब बोले अल्लाह छा थियो? मां त तो मां अड़जी वई आहियां, वरी छा थई? खतरो फ़क़ीर आयो, ख़ैरात घुरण न ॾिनीमांसि, अहिड़ो धिको ॾेई अचियो जो धू विच कमरे में कयो। तूं बि ॾेई जान छॾाए सां? अरे को रुपयो बि घुरे हा त कसु बि खावां हा, पूरो 100 रुपयो पियो घुरे। सो छो? अलाए कंहिं ॿुधायो त मां करोड़पति अरबपति आहियां, इन जे करे धरणो वणी बीह रहियो। तूं बि चवे सां त मुंहिंजी धीअ जी शादी आहे, मुंहिंजे काज में अची नाच गानो कर, जेका घोर मिले खणी वञ। चई त मां नाच गानो कयां, पर मां ॾिनोमांसि जवाब। छो जवाब ॾिनई? अरे धीअ जी शादी में खजड़नि जो नाच गानो माण्हू को चङो चवंदा छा? छो न चङो चवंदा? वरी छा ते बरसा वेठी हली आहे? पुट अॻुणे खतड़ो फ़क़ीर आयो हुयो, तुंहिंजी शादी में चई त मां नाच गानो कंदुमि, त हिन जवाब ॾेई छॾियो। बाबा उहे त वॾो मज़ो कंदा आहिनि। कोई मज़ो न हिन कंदा कोई मज़ो। वतंदा आहिनि इज़त वारनि जा पटका लाहे धूड़ में कंदा, हिन जे करे कोई ज़रूरी न आहे न गंदे नाच गाने जो। ठीकु आहे बाबा, जेकी तव्हांजी मर्ज़ी। अम्मा बाबा नथो चवे त ना ई सही। हल त हाणे हलो रेशम करे दर्जी वटि मां पंहिंजी शादीअ जो वॻो खणी अचां। पुट शाम जो न हलूं? न शाम जो मूंखे वञिणो आहे पंहिंजे दोस्त हीरा जी बर्थडे पार्टीअ में, हिन करे हाणे हल त पप्पू छॾाए अचो। हल ठीकु आहे, हल। किरायो? ॾे 100 रुपयो। हाणे त कोन्हनि,
ये 5000 हुआ जेको गाटो भगो गुलाबू कात जे जोर ते फुर करे सेफ में जो प्यान उता कढी दे से पाणे न खुलत सुबुह खोलियम तो 5000 तेल थी विया इन जे करे हाणे रात जो खुलंदी रात जो बंदि थींदी जीअं वञे अॻे वांगुरु माल जो जबल जमंदो ईअं सेणा काठियूं थी ॿरंदो न वञे तो पोइ असां किरायो किथां करे वञूं पाड़े मोके को उधारा वठी वञ ओधर जी मां खां पुई आजा रात जो ॾेई छॾींदोमांइ न अॻु में बि तुंहिंजे चवण ते असां इन पाणे वारनि खे एॾो त तायो ऐं तपायो आहे जो हू हाणे असांखे पाणी जो गिलास बि नथा पुछनि त पोइ 5 चकर ॾेई आ कहिड़ो रेशम कली परे आहे कीअं त आहे अला नमूना दे न तूं परे थी मां चवां थो मतां सेप खोली थी छितो त थियो आहे पैसनि खे ॾिसी तो भाई बुत शो में सखी जो साल जो हिसाब बराबर थींदो थी इहा ॻाल्हि अलाए तोखे कॾहिं सम्झ में ईंदी इहा सम्झ पंहिंजे रहे जे पलव में कंज ॾेई छॾ मूंखे ज़रूरत कान्हे का हिन सम्झाणी जी अम्मा हाणे 100 रुपया भयो थी विया हल त हाणे हलूं हल पुट तो बा केॾो कंजूस आहे मां त हिन सां शादी करे फाथी आहियां निभा के सां तो बा शादी थी ॾाढी भागो सुबुह को वॾी जज़ाऊं थियूं लॻनि मथे में मौला का बाज कर पंहिंजे पोपटड़े मिसकीन ते हथूं बि रख नाकूं बि रख बचाए न ॿिन मुंहिंजी बलाइनि वापतनि खां